पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में सभी दोस्तन के वेलकम पंहिंजे यूट्यूब चैनल उदासी टीवी में। पोइ जॾहिं चाकर खां सावल जॾहिं जाबर खे हेॾियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे त हाणे चाकर खान जो रुख तोॾे आहे तोते हुन शक पुको हुनजो पुख़्तो थी चुको आहे। हिते जाबर परेशान थी वेंदो आहे। हाणे जाबर तकड़ में को न को ग़लती कंदो, को न को अहिड़ो क़दम खणंदो सावल खे चाकर खे मारण जी कोशिशि कंदो जाबिर, छो त उन ख़बर आहे हाणे मां न बचंदुसि, मां न बचुमि त ख़ानदान ई कोन बचंदो। जाबर अॻे ई सुपारी वरिती वेठो आहे हसीना खां चाकर खान खे मारण जी, हाणे ॿीहर उही कोशिशि कंदो। बहरहाल जीअं हू सोचे रहिया आहिनि ईअं न थींदो, छो त जाबर भी पंहिंजी कोशिशि पूरी कंदो, लेकिन चाकर खे मारण में हू नाकाम वेंदो। हसीना जाताणे पघर लहंदा जॾहिं जाबिर फ़ोन करे ॿुधाईंदो त सावल आहिस्ता आहिस्ता पूरो यकीन चाकर खे ॾियाए चुको आहे त असां गुनाहगार आहियूं। हसीना जा अञा पघर लहंदा चढ़ंदा, उथंदी वेहंदी, घुमंदी फिरंदी, परेशानी में मरंदी। अहिड़े हिसाब सां दोस्तों हिन वारे ड्रामे जे जेको आहे 4 एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। अपडेट सुठी लॻी त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो ई पंहिंजो पुराणो चैनल आहे, बहितरीनु चैनल आहे।